मीरपुर बुरड़ो में 11,000 वाट जो थंबो किरण सबब केतराई गोठ बिजली का महरूम थी विया। गुज़रियल 2 ॾींहं अॻु बिजली जो थंबो किरण सबब 10 खां वधीक गोठ बिजली का महरूम आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणे नवाज़ मेहर, साजिद भट्टी ऐं ॿियनि सेबको इंतज़ामिया खां बिजली बहाल करण जो मुतालबो कयो। उदेरो लाल लग वाब शाह स्टेशन वटि लाहौर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन बिज़नेस एक्सप्रेस जो इंजण फेल थी वियो। ट्रेन जो इंजण फेल थियण सबब सवें मुसाफ़िर ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा। रेलवे इंतज़ामिया खे इतला ॾियण बावजूद ॿियो इंजण वाब शाह स्टेशन ते न पहुतो। कानपुर महर में तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी कृष्ण दास जी तालके खानगढ़ में मुक़र्ररी बाद मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ओचितो दौरा कया विया। तालका एजुकेशन ऑफिसर कृष्ण दास पारां स्कूलनि में उस्तादनि जी हाज़िरी ऐं सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि ते गौर कयो वियो। उन मौक़े ते सरप्राइज़ विज़िट दौरान कृष्ण दास उस्तादनि खे चयो त उस्ताद टाइम जी पाबंदी सां स्कूल में हाज़िर थियनि। उस्ताद ऐं शागिर्द पंहिंजे पेशे सां सचाई ॾेखारीनि त तालीम में बहितरी अची सघे। कंबर में वधंदड़ बदअमनी, घर ते लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते सियासी समाजी तंज़ीमुनि समेत मक्सी बिरादरी पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज जे अॻुवाण फिदा हुसैन मक्सी ऐं ॿियनि चयो त 10 ॾींहं अॻु घर ते हथियारबंदनि धाड़ो हणी सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया। वाक़िए ख़िलाफ़ थाणे ते केस दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खे चिताव ॾिनो त 2 ॾींहंनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। मोरो में वधंदड़ महांगाई, बेरोज़गारी, बदअमनी ऐं करप्शन ख़िलाफ़ पाकिस्तान फलाह पार्टी जे मरकज़ी चेयरमैन मोहम्मद रमज़ान मुग़ल पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मोहम्मद रमज़ान मुग़ल चयो त सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत, सदाईं अवाम मां पंहिंजा फ़ाइदा हासिल कया आहिनि। हर ईंदड़ हुकूमत खे पोइ हुकूमत जूं ख़ामियूं नज़र अचनि थियूं, पर पंहिंजी ग़लतियुनि ते नज़र नथी रखे। हुकूमत वटि अवाम खे महांगाई, बेरोज़गारी, बदअमनी ऐं करप्शन खां अलावा ॾियण लाइ कुझु बि न आहे। पाकिस्तानी अवाम खे ज़िंदा रहण लाइ हक़ न ॾिना विया त अवाम मुल्क में खूनी इनक़लाब आणींदी।